أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين وعاقبة المتقين والصلاة والسلام على رسوله محمد وآله وصحبه وأهل بيته وذرياته أجمعين برحمتك يا رب الراحمين ربنا ولا تحملنا إصرا كما حملته على الذين من قبلنا ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفرنا وارحمنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين صدق الله العلي العظيم صدق محمد رسول الله نحن الله ذلك الشاهد والشاهد والحمد لله رب العالمين सब तारीफ हो अल्लाह की ज़ात लाए। जेतरी भी तारीफ़ कजे कम आहे दुनिया जहान अल्लाह जो अल्लाह जो नगरी सूरत पकड़ मां वठी वई। इहा आयत अल्लाह जे निज़ाम खे बहितर बणाई। पूरो क़ुरान अल्लाह जो निज़ाम आहे। दुआ कयो अल्लाह ताला मूंखे सही सही तशरीह करण जी तौफ़ीक़ ॾे, अव्हांखे सही सम्झण ऐं अमल करण जी हिदायत करे सघो। दोस्तों ही दौर शुएब अलैहिस्सलाम वारो हले थो। वठनि घणो था, ॾियनि थोरो था, हुजनि बि उहो था जंहिंजो को बि का ॻाल्हि जीअं ख़तमु शइ हूंदी आहे, वठ त उते उते पुला पुला थी। जेकॾहिं जेको सच चवे थो त उन्हनि खे मारियो थो वञे। हिकु शहीद 70 माण्हू जन्नत में वेंदो, मारण वारा 70 माण्हू जहन्नम में साण खणी वेंदा। इन खां ॾिसो त मौला अली अलैहिस्सलाम जी बि मस्जिद में शहादत थी। उन खां पोइ डॉक्टर ख़ालिद महमूद उन जी बि मस्जिद में शहादत थी। आलिम इस्लाम जो हीरो हुयो। अॼु बि डॉक्टर साहब जो नालो ज़िंदा आहे, त शहीद हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि ऐं शहीद करण वारा हमेशह गर्व हूंदा आहिनि। डॉक्टर साहब मां तुंहिंजी शहादत खे सलाम थो कयां, तूं दीन जे मथां ज़िंदाबाद। शहीदनि खे मारण वारा अल्लाह खां केतिरो परे भॼंदो। पोइ त तव्हांजो हशर छा थींदो जॾहिं अव्हांखे ख़बर आहे क़ुरान में आहे अलाए त कुल्लु नफ्स ज़ाइक़तुल मौत। हर मौत जे हर इंसान जे पोयों मौत आहे। उहो इंसान जेकॾहिं धरती ते ज़ुल्म करे थो, मालिक करीम तुंहिंजे लाइ अलाए हिकिड़ो अज़ाब पैदा कयो। वरी ॻाल्हि इहे आख़िरत उन्हनि ज़ालुनि खे नथी सुझे त आख़िरत छा। जेतिरो बि थी सघे आख़िरत लाइ सोचो था। छो त दुनिया गॾु करण लाइ जे दुनिया सां मोहबत हुजे हा त अलाह जी हुजे। दुनिया सां जेतिरी मोहबत हुजे हा अलाह जी हुजे हा। जे अलाह जी मोहबत हुजे हा तुंहिंजियूं जायूं बि सोनियूं हुजनि हा, तुंहिंजियूं सीढ़ियूं बि सोनियूं हुजनि हा। पर मालिक सां वाइदो करे आहियूं त मां कॾहिं बि को धरतीअ ते गुनाह कोन कंदो जे कंदुसि त रब तोखे हाज़ुर नाज़ुर संगी हक़ ऐं सच चवंदुसि।
इन सिंध में जेकी भी आलिम सबूरान सच का परे रही है मां बाक़ी ये तो चवंदा अल्लाह की तरफ़ हक़ सच ज़रूर छो हक़ सच चवंदो इंशाअल्लाह बहितर बणावी दो ॾिसो त हाणे इन नंढी आहे त रब्बना वला तुहमिल अलैना इसरन कामा हमलतहु इलल्लज़ीन मिन क़बलना ए असांजा पाला असां ते अहिड़ो ॿार न रख जहिड़ो असां काॻिन क़ौमुनि ते रखियो मुंहिंजा साईं असां उन खां पनाह था घुरूं मुंहिंजा रब असां ते इहो वज़न न रख इहो क़ुर थो चई इहो क़ुर थो चई था असांखे बख़्श क़ुर पढ़ंदो रहे जो त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम चए थो मालिक सभु तारीफ़ तो अल्लाह लाइ आहिनि मालिक मूंखे सिरात मुस्तक़ीम ते हला जेको तुंहिंजो रस्तो आहे मुंहिंजा सोना साईं तूं रब्बा रहीम आहे तूं रहम कंदड़ असां ते रहम फरमा मुंहिंजा साईं असां ते महिरबानी थी इन आयत सभिनी जा ते असांजा पालना जंहिं ॿार जी खण जी असांखे सघन आहे सो असां ते न रख ऐं असांखे माफ़ कर असांखे बख़्श असां ते महिर कर त तूं असांजो साईं आहीं तंहिं करे असांखे माफ़ कर ऐं काफ़रनि जी टोली ते सो भॼे त तूं अलाह सभु ॼाणींदड़ बेशक तूं अलाह ओ इंसान दुनिया कॾहिं करणु कोन आयो आहे मालिक साईं जे ज़ुमे ते क़ुर पढ़ी तोखे सजदा कयूं थो ॿुध जेको क़ुर तुंहिंजे अॻियां पढ़ियो थो वञे मालिक साईं चए थो पियो उन ते अमल करे थो पियो अलाह ॼाणींदो आहे तुंहिंजी जन्नत जेका आहे त दरवाज़ा खुलिया था अथनि जन्नत जा दरवाज़ा खुलिया अथनि पोइ बि कोन थो सम्झी सघे अल्लाह जो हुकुम चए थो अल्लाहु अकबर अल्लाह सभिनी खां वॾो थी अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रसूल थी चए थो हयान सलाह ओ हेॾो वारा हेॾो अचु हेॾो वारा हेॾो अचु अल्लाह वॾो थी वाह छा थो चए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ओ मुंहिंजा सोणा मां शायदि ॼाण थो मां अची रहियो आहियां लभई करे रहियो आहे तुंहिंजे तरफ़ ते अचे थो जेका कलमो भरे थी त पोइ निमाज़ ते हलियो आहे जे नथो ई भरणो त अल्लाह ॼाणींदो आहे त निमाज़ नथो भरे त तुंहिंजो कलमो ई कोन्हे अल्लाह ए दुनिया जा इंसान जेॾी महिल सॾु चई मालिक साईं जो त ज़रूरु पढ़ छो त मतां इहा हिकिड़ी निमाज़ हुजे हिकिड़ी आज़ाद हुजे पोइ मतां हिन खां ॿी नथी सघे दौलत जे नशे में आहे दौलत जे हुन में आहे दौलत जे जेको करारनि में आहे असां जेकॾहिं सब्र कयूं न अल्लाह जो कसम आहे अल्लाह सदा कठी चो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो ग़रीब मिसकीन हुयो जे दौलत गॾु करे आहे त उहो इहे पेटनि सां पथर वधंदा तव्हांखे हिकिड़ो वेलो नथो मिले त अलीअ पाड़े यांस घोड़ा थी ईअं न हूंदो आहे सब्र कयो हज़रत उमर जो दौरु आहे राति जो दौरु आहे उहो चवंदो पियो त ओ गुलाम हाणे तयारी वठि चए थो सुणा कहिड़ी तयारी वठां ध्यानु त ॾिसो शर में कहिड़ो लॻाए छा हले थो पियो गुलाम कढा त ॾिसे ॻोठ जे ॿार हलंदा था जन घोड़े खे बीहारे करे ॾिसनि था त हिकिड़े हंधि बाहि भरे थी पई मां जे तरफ़ ॾे रवानो थिया न पाण में इहो मशवरो था कनि त को अचे या का मुसाफ़िर आहिनि जेके ॿाहिरों आयल आहिनि शायदि तॾहिं दर बंदि थी वियो आहे हिननि खे अंदरि दाख़िल थियण जी का बि इजाज़त न मिली आहे हली करे ॾिसो हुननि खां हाल अहिवाल पुछा कयो मतां वॼे ॻोठ में वञी करे असांजी गिला कनि सिधो हुन जे तरफ़ रवानो थियनि था पिया ॾिसनि था हिकिड़ी औरत माउ न बि भॼंदी थी हथे पंहिंजे बचड़नि न बि भॼंदी थी हथे उते वेही को बूढ़ो ओट ॾेई वेही था रहनि चए थो गुलाम हाणे ॿ टे मिंट तरस था ॾिसूं यार त कहिड़ी ॻाल्हि थी करे छा थी करे मां त ॾिसंदो रहंदो आहियां हर माउ ॾे बि भॼे थी वरी जेको आहे बचड़नि ॾे भॼे थी बचड़नि खे आथदू बि ॾिए थी भई हाणे ॾिसूं त इहा छा थी करे ॿ टे मिंट वेहण खां बाद हज़रत उमर फारूक उन्हनि न रवाना थिया आहिनि
सिधो जॾहिं उन ॾे रवानो थिया जॾहिं औरत ॻाल्हि ॿुध मुंहिंजी चए थो हा सुणा छा ॻाल्हि आहे चए थो सुणा वक़्त जे वक़्त जे ख़लीफ़े मुंहिंजी सार न लॻी आहे जॻूद में मुंहिंजो मुड़ुसु शहीद थी वञनि रा बचा आहिनि मां बचनि ते वेठी आहियां वेझी वई आहियां हाणे एतिरो कोन्हे को जो मां बचन ॾेखारिया इन देगिड़ी में सुका पादरनि जेके घुमायां थी भई इहे इन करे घुमायां थी जेसीं ताईं हिननि खे निंड बि वठी ईंदी पोइ देगिड़ी लाइ मां बि आराम थींदसि केतिरो उमिरि फारूक रुनो आहे जंहिंजी का हद न आहे वापसि आहिनि ग़ुलाम जे चयो ओ ग़ुलाम जल्दी कर हल सिधो अचे बैतुल माल में पातान चर्बी जो के बि कयो आहे खारकू बि कयूं न मैदो बि कयो आहे वज़न खणी मथे ते रखियो आहे त ग़ुलाम चए थो मुंहिंजा सोना तूं वक़्त जो जेको ख़लीफ़ो आहे इहो वज़न मूंखे ॾे त मां खणां चए थो ग़ुलाम हे दुनिया जो वज़न तूं खणंदे आख़िरत जो वज़न केरु खणंदे छो त रब मूंखे माफ़ करे छो त हिन औरत जी मां का बि सार न लधी आहे अलाह मूंखे ले बख़्शे ले न बख़्शे मां त इहो बि कोन थो ॼाणां पियो मां त एतिरो बि कोन थो ॼाणां पियो त अलाए मूंसां छा असरु थी वियो एतिरो जहिड़ो लफ़्ज़ अचे थो तंहिंखां ठुके घड़ी हिकिड़ी बुख थी मिले त अलाह तो हरदा कयूं पोइ त साईं हुन जेको पैसा मिलनि था इहो आहे बैतुल माल नालो मोहतरमा जो रखियो इहो बि सुठो थियो त न्याणी जे तहत हुनजा जेके बि आहिनि छो त हुन जो अमल भलो अॼु जेके बादशाह जो कंहिंजो नालो ॿुधो त को वज़ीर मिनिस्टर फलाणो आहे त जेको जांच पिया त फलाणो आटीरो या मर गया मरू जिसे ख़बर न अथव छो त वञनि था ढेर कंदा वञनि था ढेर कयो भली ढेर आख़िरत में हिसाब किताब ज़रूरु थींदो त कंहिंसां था उथो नबी सां था उथो या कारून सां था उथो ग़रीबनि जी सार कॾहिं बि कान लधी आहे हज़रत उमर उहो माल खे सिधो पंधे ते खणी करे पियो अचे थो ग़ुलाम रोईंदो थो अचे थो वक़्त जो बादशाह वक़्त जो ख़लीफ़ो ख़ुदि पाण खणण लाइ तयारु आहे मूंखे बि नथो ॾिए सिधो उन मां वटि आहिनि अम्मा जल्दी कर देगिड़ी खे धोए अम्मा देगिड़ी खे धोए थी भई अलाह ॼाणी थो देगिड़ी धोई करे हुन में गे बि विधो आहे खारकू विधियूं मैदो विधो हुनखे देगिड़ी ते चाढ़े करे हुनखे तयारु कंदा पिया जॾहिं तयारु थिए थी भई तयारु करे हुन मासूमनि खे खाराए करे रोए थो अखियुनि मां ज़ारो ज़ार रोई करे रब खे चयो मुंहिंजा सुहिणा रब मूंखे बख़्शण वारो तूं अलाह अलाह जेको सार लहंदो आहे न कॾहिं ग़रीब जी त मालिक हुन ते राज़ी थींदो उन औरत खे चयो त औरत ॻाल्हि ॿुध मुंहिंजी जॾहिं सुबुह थिए त दरबार में हाज़िर थींदी आहे उन ग़ुलाम लाइ उन ख़लीफ़े लाइ दाही थींदी आहे छो त तुंहिंजो इंसाफ़ कयो ईंदो तोखे पंहिंजो इंसाफ़ मिलंदो हुन चयो ठीकु आहे सुणा साईं मां सुबुह जो ईंदी चए छा हुन ख़लीफ़े खे सुञाणींदी आहे हा मुंहिंजा साईं मां ख़लीफ़े खे सुञाणण लाइ तयारु सुबुह थींदी अम्मा जी निंड पिटी आहे सिधो दरबार न रवानो थिए थी भई वाट ते बीठो आहे असां वाट ते जेको आहे ख़लीफ़ो बीठो आहे जो अम्मा जी हीअं आई आहे हुनखे अंदरि इशारे जो कयो आहे सिधो करे अचे चए थी ॾिस जॾहिं उमिरि फारूक ॻाल्हायो आहे रोई करे मुंहिंजा साईं मूंखे बख़्शिजांइ छो त तूं जेको आहे वक़्तु ख़लीफ़ो थी करे मुंहिंजे बचनि जी सार लधी अलाह ॼाणी थो मां रब खां दुआ थी घुरियां त तुंहिंजा कहिड़ा गुनाह अलाह माफ़ कंदो उहा ई ॻाल्हि अथव जेका तव्हां ॿुधो अलाह जी ज़ात हर शइ खां वाक़ुफ़ु अथव छो न रब सां मोहबत था रखो अलाह जी मोहबत बेपना दौलत जे तरफ़ न अचो जे ग़रीब हो त मुंहिंजो मदीने वारो साईं ग़रीब हो मुंहिंजो वाइदो हिकिड़े ॻोठ में जॾहिं ॿ धुरियूं हुयूं हुन खां पुछा की दादा छाजे हिकिड़ा माण्हू होॾो थिए था न हिकिड़ा माण्हू साईं तकरार आहे जिरे बनी चए थो जिरे बनी ते तकरार आहे चए पोइ हल न थी सघे साईं चङा मुड़ुस आहिनि काथे रहंदो विढ़ाईंदा छो त हुननि ख़ौफ़ जॾहिं अखियुनि मां हया ख़तमु थी वेंदी न पोइ जीअं वणे तीअं कर जॾहिं अखियुनि मां हया हलियो वञे न पोइ जीअं वणेव तीअं कयो उहो कुझु बि न छो त हुन में को बि फ़ौज न थींदो उहो चए थो की मुंहिंजा साईं जिरे बनीअ ते असांजो तकरार थो हले असां तकरार जिरे बनी ते था हला पिया चए थो उहे माण्हू जेके सऊदी विया आहिनि उन्हनि खे जो हथु मथे कनि 10-15 माण्हुनि हथु मथे कयो आहे अलाह ॼाणी थो जॾहिं हथु मथे कयो आहे जे तव्हां मदीने विया हुआ हा सुहिणा साईं वॾो मदीनो घुमियो आहे ॾाढो भलो करारी मुल्क
ॾाढो भलो मुल्क आहे साईं, जहिड़ी ॻाल्हि कजे मालिक जे नाम उहा घटि। चए थो तव्हां विया आहियो पका? हा साईं असां पक सां था चऊं। चए थो इंडिया में ज़ुल्फ़कार भुट्टे जी जेके वॾियूं बाज़ारियूं आहिनि उहे तव्हां ॾिठियूं आहिनि। उनजी हेठि मोहतरमा कनवा भुट्टा हिकिड़ो भुट्टो खाए थी हेठी, वाह माई तुंहिंजो भाउ कमाए हिकिड़ो खाए ॾियो। छा साईं इहा वाक़ई ॿुधंदा आहियूं पर ॾिठियूं कोन आहिनि। जे मदीने वारे साईं जूं जेके पंहिंजूं हुनजे नाले ते जे मुंहिंजा सुहिणा साईं हुनजे नाले ते का शइ कान्हे। चए बाज़ारियूं, चए साईं बाज़ारियूं बि कोन्हनि के। चए वञूं ॿाहिरां, चए साईं का शइ कान्हे। हिकिड़े पासे ॾो हिसे पासे ॾो अबू बकर सुतो पियो आहे, ॿिए पासे ॾो उमर फारूक जन सुता पिया आहिनि। मुंहिंजा सुहिणा साईं हज़ारे माण्हू हुते ज़ियारत न ॿिया हुन वटि का मिल्कियत कान्हे। अड़े जॾहिं हुन वटि मिल्कियत कान्हे त जहिड़ा छा जेका था कयूं? जिरे बनी लाइ छा करणु? अलाए केतिरी ख़लक आई आहे जेका हितां हली मौत बराक आहे। मौत जी कहिड़ी बि ॻाल्हि आहे, दुनिया कोन हलंदव। जेकॾहिं हलंदव त नेकी जा कम हलंदव, जेके हलंदव त इहे भलाई जा कम। अलाह भलाई जे अमलनि खे वॾो मलाकनि जे ज़रिए साराईंदो आहे। हज़रत सुलेमान आहे पुटु थो ॼमे पियो, पुटु ॼमण खां बाद में चंद महीननि खां बाद में हिन दुनिया मां रहनत करे थो। सुलेमान अलैहिस्सलाम तॾो जी रोए थो, ज़ार ज़ार कतारो कतारो ई करे चए थो मुंहिंजा अलाह मूंखे पुटड़ो बि हिकिड़ो ॾिनो हुई। मुंहिंजा सुहिणा साईं ॾाढो भलो बहितरीनु हुयो। राति ॾींहुं पुट लाइ पथर कयूं वेठो आहे अलाह। चयो त जेकॾहिं न बि रोईंदो रहंदो त उमत जो हाल अलाए कहिड़ो रहंदो। हाणे ॻाल्हि ॿुधो चई साईं कहिड़ी ॻाल्हि ॿुधां? वञो ॿ मलाक वञी करे उमर जेको आहे त सुलेमान अलैहिस्सलाम खे सम्झायो। ॿ ॼणा सिधो आहिनि सुलेमान अलैहिस्सलाम। ओ सुलेमान असां फ़ैसिलो खणी आया आहियूं। चए थो कहिड़ो फ़ैसिलो खणी आया? तव्हां त वाह जो सुहिणा हसीन शहज़ादा। चए सुहिणा साईं इहो फ़ैसिलो खणी आया आहियूं त मां बि जो पोखियो आहे हिन लताड़े छॾियो। मां बि जो पोखियो आहे हिन लताड़े छॾियो। ॿिए खां पुछा कई त वाक़ई ॻाल्हि सही आहे? चए हा साईं सही ॻाल्हि आहे, मां बिज पोखियो। पर हिन खां पुछा कर बिज किथे पोखियो हुई? कहिड़े बिज किथे पोखियो? चए सुहिणा साईं वाट ते पोखियो हुई। चए थो वाट ते हर कोई ईंदो हूंदो आहे, बिज लताड़बो न त ॿियो छा थींदो? चए थो सुलेमान जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे तूं छो थो रहे? हर माण्हू जो सफ़र पंधु इहो ई आहे, पोइ तूं छा जेका थो रहे? सुलेमान उथी करे चए थो मुंहिंजा अलाह मां ज़ारी कई मां तौबा कई, मां वरी कीअं न रोईंदुमि, मां कॾहिं बि न रोईंदुमि। अलाह खां दुआ इहे छो अलाह असांजी इहा महफ़िल क़बूल ऐं मक़बूल करे, छो त टाइम ओवर थींदो थो वञे। मां हिन खां बाद में जेका मूंखे नात जेका मां इहा हले थी वई उन थोरे चंद माण्हुनि मूंखे इल्तिजा कई आहे, महिरबानी करे जिथे इहा आवाज़ मुंहिंजे थो पहुचे सुभान अलाह ज़रूरु चइजो। छो त सुभान अलाह उहा शइ अथव जॾहिं सुभान अलाह चवंदा आहियो त ईमानदार काफ़ी तव्हांजा गुनाह ख़तमु थींदा आहिनि। ऐं न कंदा जो सुभान अलाह वाह मालिक तुंहिंजे नाम तो सदको न। सुभान अलाह जे चवण सां 7 नेकियुनि जो सवाबु थींदो। जॾहिं नेकियूं इंसान खे मिलंदियूं त ईमानदार सां तो आल औलाद पर दुनिया खे हर शइ खे विसारे पंहिंजे नेकियुनि जी तलाश करे। इन करे मां इहा नात आहे जेका पढ़ां थो पियो, महिरबानी करे जिथे बि आवाज़ु पढ़े छो त हिन जी ॿाहिरि मुल्कनि घुर कई आहे। तव्हांजे लाइ त मां कुझु न आहियां पर दुनिया लाइ कुझु आहियां। अल्लाह 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 ओ आया आया मेरा सोना सरदार, आया आया मेरा सोना सरदार, उम्मत सजीदा ज्यादा जय बार। खुशियां विचों तुसी झूमो नाचो जदों करे सो समदीदार। अल्लाह 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 अल्लाह, मिलके बोलो तुसी अल्लाह अल्लाह।
मके मदीने उनको मंगेदा जेको मेरा दिल पर चेदा मके मदीने उनको मंगेदा जेको मेरा दिल पर चेदा पूरा प्यार जिनो मलाइक सारे पढ़दे न सले अल्लाह 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 मिलके बोलो तुसी अल्लाह अल्लाह हो आया मेरा सोना सरदार मत सजीदा जादा जेबार खुशियां विचों तुसी झूमो नाचो जदों करे सो समझीदार अल्लाह 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 मिलके बोलो तुसी अल्लाह अल्लाह बारी रबिल की तीद सादी अल्लाह तेरी के लिए शान मेरे मौला बारी रबिल की तीद सादी अल्लाह तेरी के लिए शान मेरे मौला सारे नबी तेनू सदावे के ये आखे दिन के रसूल अल्लाह 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 मिलके बोलो तुसी अल्लाह अल्लाह हो आया मेरा सोना सरदार आया मेरा सोना सरदार उम्मत सजीदा जद जेबार खुशियां विचों तुसी झूमो नाचो जदों करे सो समझीदार अल्लाह 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 मिलके बोलो तुसी अल्लाह अल्लाह कबर अंदर विच पासी जाती जदों कुटेसी मेरी हयाती कबर अंदर विच पासी जाती जदों कुटेसी मेरी हयाती मुनकर नकीर इन्हीं आके सी तेरी हुने हुई बला बला अल्लाह 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 मिलके बोलो तुसी अल्लाह अल्लाह हो आया मेरा सोना सरदार उम्मत सजीदा जादा जेबार खुशियां विचों तुसी झूमो नाचो जदों करे सो समझीदार अल्लाह 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 मिलके बोलो तुसी अल्लाह अल्लाह सजदा न्याल तेकू अल्लाह दे हयाती मेरा नबी तेकू शादी लासी सजदा न्याल तेकू अल्लाह दे हयाती मेरा नबी तेकू शादी लाती हथ मते कर इवें आके सही मैं तेदा हुने खैरल वाला अल्लाह 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 मिलके बोलो तुसी अल्लाह अल्लाह ओ आया मेरा सोना सरदार आया मेरा सोना सरदार उम्मत सजीदा जादा जेबार खुशियां विचों तुसी झूमो नाचो जदों करे सो समझीदार अल्लाह 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 मिलके बोलो तुसी अल्लाह 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 मिलके बोलो तुसी अल्लाह अल्लाह दुआ करो अल्लाह जी ज़ात हर मुसलमान खे नेक रस्ते ते हलण जी हिदायत करे या अल्लाह उन नौजवान लाइ बि दुआ भरो जेको शहीद थी वियो आहे सिंध जे मुल्क में अल्लाह हुनखे जो ख़िराजे असांखे हुनजे माउ खे अल्लाह सब्र जमील अता करे हुनजे माउ अबी अम्मा दुनिया में मां उन्हनि जे लाइ पैगाम ज़रूरु मोकिलिया आहे पूरी दुनिया में मुंहिंजो वाज़ हलंदो उहो इंसान जे रत ॿिया जा पिया न थींदो मता तव्हांजी रत अॻिते खपे ई अल्लाह जे अज़ाब काट जो नौजवान या सिरनि में अॼु दौलत सां मोहबत न रखो दौलत विराए वटे का छो त सखी खुटंदा न अथव मूज़ी बर्बाद थी जे दौलत जे कॾो हुजनि असांजा इमाम हुजनि दौलत जे कॾो हुजनि असांजो नबी हुजे हा दौलत जे कॾो हुजे न अंबिया अलैहिस्सलाम हुजनि जेके ग़रीब आहिनि पथर पे ते ॿ टे गुज़ारो कंदा जेको उथे ॾिसो त हाणे दौर जेको मुंहिंजो रिवाज में हलिया इन लफ़्ज़ में तव्हां ज़रूरु सबक़ वठो छो त शहीदनि जा नाला हमेशह ज़िंदा रहंदा उहे कॾहिं ख़तमु न थींदा मां इहो थो चवां त महिरबानी करे जे कलमो भरियो था पिया त निमाज़ पढ़ो निमाज़ पढ़ंदो का बि तव्हां में गुस्ताखियूं ख़तमु थींदियूं का बि तव्हांजा
जेके नाजायज़ ख़तमु थींदियूं अलाह खे वञो ख़ौफ़ ख़राबा न कयो पंहिंजे पाण ते रहम कयो छो त धरती वारनि ते रहम कंदो अलाह जी ज़ात अव्हां ते रहम कंदी। अल्लाह ताला हर मुस्लमान खे नेकिन जे तरफ़ नामज़द करे हर मुस्लमान खे चङायूं नसीब करे छो त चङायूं मुस्लमान खे नसीब नथी ॾिनो। ज़ालिमनि जे पोइ लॻ केरु हुया फिरौन हुया इहे हामाद हुया जेके बि हुआ उन जा पोइ लॻ हुया ज़ालिमनि मां न थियो रब खे मञो जेके जीअं हज़रत उमर फारूक साईं जन दुनिया जे माण्हुनि जे राति जो निंड फिटाए करे कंदा छो त हिकिड़ो बादशाह 40 वलीअनि जी जेका आहे ताक़त रखंदो आहे तव्हां त हिकिड़े जी बि नथा रखी सघो छो त अंदरि जा उलू न थियो जेको विराए वंडे खाओ जेको अथव उहो कयो जेको सुभाणे अॻिते हली मुंहिंजे सुहिणे आका करीम सां अखियूं मिलाए ॻाल्हि हीअ दुनिया बि त वियव आख़िरत बि हली वेंदव जेकॾहिं इंसान खे थोरो बि अज़ाब ॾिनव रब जो कसम आहे अलाह तव्हांजे लाइ इलाही कहिड़ो अशर कंदो उहो ख़ुदि पाण ॼाणे थो धरती ते इहो था चवंदे हीअ असांजी ज़िंदगी आहे तव्हांजे क़बरुनि मां पुठियुनि मां आवाज़ ईंदा जेके हाणे मां तव्हांखे एॾो अॻाट ॿुधाए छॾियां ज़ालिमनि जे क़बरुनि मां आवाज़ ईंदव एतिरा ईंदा त अलाह असांखे बख़्श उहो अलाह बख़्शण जो को बि ज़रियो पैदा न कंदो या अलाह सदके पंहिंजे हिकिड़े हर मुस्लमान खे दीन जे तरफ़ हर मुस्लमान खे भलायूं नसीब फरमा हर मुस्लमान खे नेक निमाज़ी बणा मालिक सही या अलाह ईमान जी दौलत सां हर मुस्लमान खे माला माल कर या रब्बल आलमीन सदके पंहिंजे हिकिड़ा जो या अलाह अदा जेकॾहिं अॼु हुनजी माउ पीउ रोए थो पियो न त रब जो कसम त तव्हांजे लाइ को बि न रोईंदो जेकॾहिं तव्हां माफ़ी घुरंदो अलाह खां कोन्हे दुनिया में ॾेखारियो था पिया त असां हेॾा ॾाढा आहियूं असां हे आहियूं इहो कुझु बि न अथव इहे जेकॾहिं हाणे माफ़ी घुरंदो हुनजी ज़िंदगी त आलीशान बणी वियो जन्नत जो साॻी बणिजी वियो हुनखे जन्नत नसीब थींदी तव्हांखे छा नसीब ख़ुदि पंहिंजो पाण खां पुछायो दौलत जेकॾहिं हथ था कयो न त आख़िरत हली वेंदव केतिरो खाधव केतिरा खरार खाधव केतिरा हर शइ खाधव सभु कुझु को शइ बि यादि कान्हे अलाह खां दुआ आहे अलाह ताला सभु मुस्लमाननि खे हिन क़ुर ते अमल करण जी तौफ़ीक़ ॾे या अल्लाह तूं बीमारनि खे कामिल शिफ़ा था कर या अल्लाह बे औलादनि खे औलाद था कर या अल्लाह हीअ गर्मी जेका आहे मुंहिंजा परवरदिगार जेके फ़सुल हिन वीचारा में पोखिया आहिनि मुंहिंजा पर हुन में बीमारी आहे दूर दफ़े कर मुंहिंजा अल्लाह हिन गर्मी खे थधि में तब्दील कर या अल्लाह तूं ॿुधंदड़ ॾिसंदड़ असांजी दुआ क़बूल कंदड़ या रब्बुल आलमीन पंहिंजे हिकिड़ा इहो वासो थी मुंहिंजा अल्लाह असांजी दुआ क़बूल करण वारो तूं रब आहे तोखां था घुरां तूं क़ुर ला तक न तूं मेरे रहमत लाइ मुंहिंजी रहमत का नाम ई न ॾिठो रब तुंहिंजी रहमत का नाम ई त न आहियूं पंहिंजे हिकिड़ा जो सदको ते असां महिरबानी थी मुंहिंजा अल्लाह तूं हिन गर्मी खे थधि में तब्दील कर अल्लाह सल्ली अला मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाह बारिक अला मुहम्मद व आल मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार वक़िना अज़ाब सक़र वक़िना अज़ाब शैतान ला यक़ून ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह।